हाँ तो चर्चा हले पई संत केर भक्त केर जैके ॾिसी भगवान जी याद अचे। हिकिड़ी घटना तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं न, हनुमान जी महाराज जॾहिं लंका वया तो उहे एक बार अड़ी जगह ते पहुता कि सॼी लंका में तो रावण जी जय जयकार आ, हर कोई रावण जा गुण तो गाए, पर एक कुटिया मां राम नाम जी आवाज थी अचे। वो कंहिंजी कुटिया हुई? विभीषण महाराज जी। हनुमान जी भी चौंकजी विया, समझ में ना आई गाल भाई, पूरे नगर में रावण जी जय जयकार आ, हिते मुझे भगवान जो नाम केर तो उच्चारण करे? ईअं त ना आहे कि मूंखे फासाइण जे लाइ कोई हिते भगवान नाम जो उच्चारण तो करे ताकि मुंहिंजो ध्यान वने। जांच कजे भाई, जांच कजे। हाँ, इन दलदल में केड़ो कमल खिलियो आ? हनुमान जी महाराज वया, भेष बदले करे वया, हिकिड़े संत जे भेष में, ब्राह्मण जे भेष में वया। चओ हरे राम। वया हनुमान जी महाराज, दरवाजो खटखटायो, विभीषण महाराज जी ॾिठो तो प्रणाम कयो। स्वाभाविक प्रणाम एक बार ही थींदो, हा न भाई, संत आया प्रणाम थियो, वेंदा त हलो ॿियो बार असां प्रणाम कंदासीं उन्हनि खे। पर विभीषण महाराज जी ब्राह्मण देवता के ॾिठो तो लगातार प्रणाम करण लगा, एक बार, 2 दफा, 3 दफा, 4 दफा, 10 दफा। हनुमान जी महाराज सोच में पइजी विया कि भाई इन मूंखे पहचाने तो न वतो, सुञाणे तो न वतो, मां तो भेष बदले आयो आहियां। तो उते ओडीमल त ये आईना न हुया, जल पयो हिकिड़े पात्र में। हनुमान जी महाराज वनी पंहिंजो चेहरो ॾिठो, चयो न भाई मां त अञा संत भेष में ही आहियां, ब्राह्मण जे भेष में ही आहियां। तो विभीषण खां पुछियो हनुमान जी महाराज कि महाराज तहां मूंखे सुञातो छा? चयो न। तो असां पहिरों कॾहिं मिलिया आहियूं? चयो न। चई पोइ प्रणाम हिकु बार थींदो आहे, तव्हां 10 दफ़ा कयो आहे, असांजो कोई परिचय आहे छा? चयो न बाबा, मां त पहिरों दफ़ो तव्हांखे तो ॾिसां। चई पोइ एॾा दफ़ा प्रणाम कयो अथव? विभीषण महाराज जे अखियुनि में आंसू अची विया। ॾाढी सुंदर ॻाल्हि चई। विभीषण महाराज चयो मां तव्हांखे सुञाणा त न कि तव्हां केरु आहियो, काथों आया आहियो, तव्हांजो परिचय छा आहे, पर जेॾी महिल खां तव्हां मुंहिंजी कुटिया जे अंदरि आया आहियो न, मूंखे राम जी अञा वधीक प्रिय था लॻनि। स्वाभाविक मां राम नाम जाप कंदो आहियां, पर तव्हांखे ॾिसी त नाम मूंखे अञा मिठो थो लॻे। बसि तव्हांखे ॾिसी मूंखे राम जी जी यादि थी अचे, त इहो त पक आहे कि तव्हां बि कोई राम भक्त आहियो। चओ हरे राम। इहो त पक आहे कि तव्हां बि कोई वैष्णव आहियो, भगवान जा प्यारा भक्त आहियो। इहो परिचय मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। जेॾीमहिल इहे वचन हनुमान जी महाराज ॿुधिया त उहे रही न सघिया, उहे प्रकट थी विया साक्षात। चओ हरे राम। कि तव्हांखे ॾिसी मूंखे राम जी जी यादि थी अचे। भक्त संत त उहे ई आहिनि जंहिंखे ॾिसी भगवान जी यादि अची वञे। स्वाभाविक असांखे पंहिंजो धर्म यादि अची वञे, स्वाभाविक असांखे पंहिंजी सेवा यादि अची वञे, नाम यादि अची वञे। चओ हरे राम।